कराची में CIA ऑफिसरनि जो नओं कारनामो साम्हूं आयो आहे। पकड़ियल मंशात जो वॾो हिसो ऑफिसरनि तरफ़ां मुबैना तौरु विकिरो करण जो इंकशाफ थियो। DSP ऐं SHO खे मुअतल कयो वियो। एडिशनल IG कराची चयो त बदकिस्मती सां पुलिस जे सुठे कम खे ख़राब कयो वियो आहे। 1 डिसंबर ते सिंध जे घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार एडिशनल IG ऐं CIA अमलदारनि सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे 508 किलो मंशियात पकड़ण जी दावा कई हुई। उन मंशियात जो वॾो हिसो मुबैना तौरु मंशियात फ़रोशनि खे विकिरो कयो वियो, जंहिं बैदि एडिशनल IG कराची जावेद आलम ओढो, DSP वासिफ कुरैशी ऐं CIA जे सब इंस्पेक्टर एजाज भट्ट खे मुअतल करे छॾियो। एडिशनल IG कराची जावेद आलम ओढो चयो त जेका मंशियात पकड़ी वई हुई उन बाबति कुझु मालूमात मिली त मुबैना तौरु कुझु मंशियात विकिरो कई वई। लाॻापियल अमलदारनि खे मुअतल करे जांच DIG ओलह हवाले कई वई आहे। इहो पुलिस जो हिकु तमामु सुठो कमु हो जेको बदकिस्मती सां ख़राब कयो वियो। जहाँ पे अच्छे लोग भी हैं, इतनी बड़ी मंशियात पकड़ी गई, बहुत सौ की एफर्ट थी, तो अगर किसी ने इसमें गड़बड़ की है तो इसीलिए इंक्वायरी मैंने मार्क कर ली है। DIG साहब वेस्ट इस पर इंक्वायरी कर रहे हैं। इट विल बी टू प्री मैच्योर इस वक्त हम बात करें और करें, लेकिन अगर जो आपको रिपोर्ट्स ज़रूर मिली होंगी, जो हमें मिली हैं, मुझे भी इसी तरह रिपोर्ट मिली थी। कराची पुलिस चीफ हिन केस खे जांच मुकमल थियण खां पोइ मिसाल बणाइण जो ऐलान कयो। पुलिस चीफ मूजिबि कंहिं बि कारी ढिढ खे रियायत न ॾिनी वेंदी। अगर वो बात सही है और ये सामने आ गई तो हम बिल्कुल, जिसको कहते हैं ना कि इसको एग्जाम्पलरी किस्म की पनिशमेंट होगी, और उन पुलिस अफसरान के जिन्होंने एक अच्छे पुलिस के काम को, जिसमें पुलिस वालों की बड़ी एफर्ट शामिल थी, उसको ख़राब किया, तो उसको इंशाल्लाह फिर छोड़ेंगे नहीं। छा वाकई में हिन केस खे मिसाल बणायो वेंदो या माज़ी वांगुरु हिन भेरे बि सिर्फ़ ॾेखाव लाइ कार्रवाई थींदी ऐं ज़िम्मेवार ऑफिसर कुझु अरसो मुअतल रहण बैदि ॿीहर बहाल थी साॻिए धंधे सां लॻी वेंदा। हबीब जमाली, टाइम न्यूज़, कराची।